पंजाब जो वॾो वज़ीर चौधरी परवेज़ इलाही अॻूणे आर्मी चीफ जनरल रिटायर्ड बाजवा ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते इमरान खान खां नाराज़। संदसि चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं इमरान खान जनरल रिटायर्ड बाजवा ख़िलाफ़ ॻाल्हायो त खेसि बुरो लॻो। जनरल बाजवा असांजो मोहसिन आहे, पंहिंजे मोहसिननि ख़िलाफ़ न ॻाल्हाइणु घुरिजे। लाहौर में मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे चौधरी परवेज़ इलाही चयो त लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद काफ़लीग सां ज़्यादती कयूं। इमरान खान त मोहनिस इलाही खे गॾु विहारण लाइ बि तयारु न हो। उन बावजूदि इमरान खान जो साथ ॾिनो ऐं असेंबली टोड़ण लाइ बि तयारु आहियूं। इमरान खान 10 सालनि ताईं वज़ीर आज़म रहण जो प्लान ठाहियो हो। अप्रैल में बेतमादी रिथ ज़रिए आइनी तरीक़े सां केस हटाए वियो। शहबाज शरीफ बेतमादी रिथ अचण खां पोइ ई वज़ीर आज़म थियो। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ सियालकोट में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे चयो आहे त इमरान खान मुइशत खे तबाह कयो, इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिश कई। हुकूमत जी कोशिश आहे त 4 सालनि जी महांगाई ते बुंजो ॾियूं। पीटीआई क़ौमी असेंबली जे स्पीकर खां एमएनएस जूं इस्तीफ़ाऊं फौरी तौर मंज़ूर करण जो मुतालबो करे छॾियो। इस्तीफ़ाउनि जी तस्दीक़ लाइ अरबा या ख़मीस ॾियारे पाण मुरादो स्पीकर वटि पेश थियण जो बि फ़ैसिलो। फवाद चौधरी चयो आहे त पाकिस्तान में अवाम खे यरगमाल बणाइण जी साज़िश थी रही आहे। कुझु ताक़तवर माण्हू बंदि कमरनि में वेही फ़ैसिला कनि था। पंजाब ऐं केपी असेंबलियूं जुमे ॾिहाड़े टोड़ी वेंदियूं। हुकूमत क़ौमी असेंबली न टोड़ी त खेनि सूबे में बि उम्मीदवार न मिलंदा। इलेक्शन कमीशन चूंडूं कराइण लाइ तयारु नाहे त इस्तीफ़ा ॾे। पंजाब असेंबली में बेतमादी रिथ जमा कराई वञे या वॾे वज़ीर परवेज़ इलाही खे एतमाद जे वोट जो चयो वञे। नून लीग मुशावरत तेज़ करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पार्टी क़ाइद नवाज़ शरीफ सां फ़ोन ते राब्तो। पंजाब ऐं केपी असेंबलियूं टोड़ण वारे ऐलान खां पोइ मुशावरत। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंजाब जी सूरतहाल ते वफ़ाक़ी वज़ीरनि खे पीडीएम क़यादत सां राब्तनि जो टास्क ॾेई छॾियो। लाहौर में वज़ीर आज़म जी सदारत हेठि कुझु देर में मुशावरती इजलास भी थींदो। नवाज शरीफ वीडियो लिंक ज़रिए शिरकत कंदो। इमरान खान जी ब्लैकमेलिंग जा समूरा हरबा नाकाम थी चुका। खेसि हिकु भेरो ॿीहर नाकामी खे मुंहुं ॾियणो पवंदो। इमरान खान छा जो इंतज़ार करे पियो। खेसि छो आहे त अॼु ई पंजाब ऐं केपी असेंबली टोड़े छॾे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो बयान। संदसि चवणु आहे त सिंध ऐं बलूचिस्तान जो अवाम वक़्त ते चूंडूं चाहे थो। सिंध हुकूमत पंहिंजो 5 सालनि जो मुदो पूरो कंदो। क़ौमी असेंबली जे स्पीकर पीटीआई जे समूरनि मेंबरनि खे नोटिस जारी कया हुआ। इस्तीफ़ाउनि जी तस्दीक़ लाइ को बि मेंबर पेश न थियो। I'd like to remind the Honourable Foreign Minister or the Minister for External Affairs of India that Osama bin Laden is dead, but the butcher of Gujarat lives. And he is the Prime Minister of India. He was banned from entering this country until he became Prime Minister. This is the Prime Minister of the RSS and the Foreign Minister of the RSS. What is the RSS? The RSS draws its inspiration from Hitler's SS. अमरीकी सरजमीन ते पाकिस्तान जो केस बढ़ंदड़। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां समूरे मुल्क जे अवाम पारां यकजहती जो इज़हार। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीपल्स पार्टी जूं रैलीज़। नवाब शाह, लाड़कानो, शिकारपुर, खैरापुर, नवदेरो, सकरंड ऐं ॿियनि शहरनि में जालनि जो पार्टी चेयरमैन सां भरपूर यकजहती जो इज़हार। मोदी सरकार ख़िलाफ़ नारेबाज़ी। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि पीपल्स पार्टी जूं बिलावल सां यकजहती तौर रैलीज़। अॻवान चयो आहे त बिलावल भुट्टो पंहिंजे नाने शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जियां पाकिस्तान जो केस विढ़ियो। सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल केस बाज़ाब्ता तौर नैब मुंतकिल करण जो फ़ैसिलो।
FI खे केस नैब हवाले करण जूं हिदायतूं मिली वयूं। ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार DC मटियारी अदनान रशीद समेत समूरा जवाबदार बि नैब हवाले कया वेंदा। FI एंटी करप्शन ऐं नैब मोटरवे करप्शन स्कैंडल जी धार जांच करे रहिया आहिनि। सखर हैदराबाद मोटरवे करप्शन स्कैंडल में मुबैना किरदार अगुणो DC नौशरो फिरोज तशफीन आलम ऐं संदसि घरवारी आज़रबाईजान में रूपोश हुअण जो इंकशाफ। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही ज़ाल मुड़स खे इंटरपोल ज़रिए वापसि आणण जो फ़ैसिलो। तशफीन आलम ऐं संदसि घरवारी जा रेड वारंट्स जारी करण लाइ लिख पढ़ जो अमल शुरू थी वियो। ज़रियनि मूजिबि अगुणो DC तशफीन आलम ऐं संदसि घरवारी आज़रबाईजान में तरसियल आहिनि। तशफीन आलम जे घरवारी बि पैसा मुंतकिल करण में मुलविस हुई। खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े लकी मरवत में थाने ते दहशतगर्दनि जो हमलो, 4 अहलकार शहीद ऐं 4 ज़ख़्मी। पुलिस मूजिबि दहशतगर्दनि बुरगई थाने ते दस्ती बमनि ऐं रॉकेट लॉन्चर सां हमलो कयो। पुलिस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾे-वठ बि जारी रही। शहीद अहलकारनि में कांस्टेबल इब्राहिम, इमरान, खैरुल रहमान ऐं सब्ज़ अली शामिल। शहीदनि जी जनाज़े नमाज़ पुलिस लाइन में अदा कई वई। खैबर में FC जी चेक पोस्ट ते दस्ती बम सां हमलो, 1 अहलकार ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, सदर आरिफ अलवी, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी लकी मरवत में थाणे ते दहशतगर्द हमले जी मज़मूत। शहीद अहलकारनि जी बुलंद दर्जे ऐं ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआ। सदर आरिफ अलवी चयो आहे त दहशतगर्दनि जे बाक़ायात जे मुकमल ख़ात्मे ताईं कोशिशूं जारी रहंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त दहशतगर्दनि ऐं संदनि सहूलियतकारनि जो ख़ात्मो पहिरीं तरजीह आहे। खैबर पख्तूनख्वा हुकूमत शहीद पुलिस अहलकारनि जे वारसनि खे शोधाए पैकेज ॾिए। सेठारजा ऐं ठरी मीरवा में बरसात मुतासिरनि जी सहायता न थियण ख़िलाफ़ SUP जी एहतिजाजी रैली। वॾे अंग में माण्हू शरीक। SUP अॻवान सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। अॻवाननि चयो आहे त बरसात ऐं ॿोॾ मुतासिरनि जी का बि वार नाहे थी। फौरी तौर मुतासिरनि जी सहायता कई वञे। नौशरो फिरोज वेझो ॻोठ मोहम्मद बख्श मुबेजो में औरत गोली लॻण सबबि मारिजी वई। मक़तूला ख़ानज़ादी जो लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त टिकटॉक वीडियो ठाहिण दौरान ॾेर जी गोली लॻण सबबि औरत जे मरिजण जा इतला आहिनि। वधीक जांच कई पई वञे। अर्जेंटीना या फ्रांस केरु बणिजंदो फुटबॉल जो आलमी चैंपियन, फ़ैसिलो अॼु ई थी वेंदो। सभिनी खे अॼु जी मैच जो बेचैनी सां इंतज़ार। कतर में फुटबॉल वर्ल्ड कप 2022 जो फाइनल अॼु फ्रांस ऐं अर्जेंटीना विच में खेॾियो वेंदो। मेसी पंहिंजी टीम खे वर्ल्ड कप खटाइण जी कोशिश कंदो। फ्रांस पंहिंजे टाइटल जे दिफ़ा लाइ संदरा ॿधी वरिता। ऐं कराची टेस्ट जी ॿिए ॾींहुं इंग्लैंड जी पहिरीं इनिंग में बैटिंग जारी। इंग्लिश बैट्समैन हैरी ब्रॉक सेंचुरी ठाहे आउट। गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तानी टीम पहिरीं इनिंग में 304 रन्स ते ऑल आउट थी वई हुई।